अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराया अमन न्यूज़ माया मुमताज़ अली लगारी असांजे रिपोर्टर दोस्त अली महर जी रिपोर्ट मुताबिक गोठ मुल्ला हुसैन लगारी दे 15 नुसरत यूसी उमर खान जमाली तालका दौड़ जिला शहीद बेनज़ीराबाद गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मुल्ला हुसैन लगारी जो ही स्कूल बुनियादी सहूलतन का महरूम है। इन स्कूल में 50 छोकरियों 150 छोकरा पढ़न था। इन स्कूल में न को चौदीवारी न बाथरूम न लाइट न फर्नीचर। इन स्कूल की छित जा केतरा भेरा चापुड़ पिण किरिया आहिनि। ॿार मौजाना तौर बची विया मासूम ॿारनि खे हर वक़्तु चापुड़ किरण जो पिण ख़ौफ़ रहे थो। हिन ॻोठ जे माण्हुनि केतिरा ई भेरा मुख़्तलिफ़ ऑफिसनि जा चकर पिण काटिया पर सवाइ आसरनि जे ॿियो कुझु न मिलियो। हिन ॻोठ जे माण्हुनि मुतालबो कयो आहे त हिन स्कूल खे बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। तालीम जे वज़ीर सैयद सरदार अली शाह, डायरेक्टर तालीम शहीद बेनज़ीराबाद राज़ी ख़ान जमाली ऐं डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद खे अपील कनि था त ख़ुदा हिन स्कूल जी मरम्मत कराए घुर्बल सहूलतूं ॾिनियूं वञनि।